कर्ज़नि मां जिंदे छॾाइण आसान कमु नाहे। पारूथी मानी खाई बि मुल्क खे कर्ज़नि खां आजो कराईंदासीं। IMF जे प्रोग्राम में ख़ुशी सां न पर मजबूरी में विया आहियूं। ख़ुदा करे IMF जो ही प्रोग्राम आख़िरी हुजे। उलमाए मसाइक़ कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुआशी हालतूं बहितर करण लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। मसइलनि ते सदर आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी आर्मी चीफ सां मुशावरत जारी आहे। गरीब माण्हू महांगाई सबबि पिसिजी रहिया आहिनि। गरीब माण्हुनि खे बिजली जे बिल्स में रियायत ॾियण लाइ कमु करे रहिया आहियूं। 9 में जहिड़ा वाक़िया पाकिस्तान में 10 बि न आहिनि थिया। मुआशिरे मां विर्छ खे ख़तमु करण जी ज़िम्मेवारी आलमनि ते आहे। सदर आसिफ अली ज़रदारी इलेक्शन एक्ट तरमीमी बिल साल 2024 ते सही करे छॾी। सदर आसिफ अली ज़रदारी जी सही खां पोइ तरमीमी बिल बाज़ाब्ता तौरु एक्ट थी वियो। सही खां पोइ गज़ेट नोटिफिकेशन बिल सेनेट सेक्रेटेरिएट मोकिलियो वियो। नोटिफिकेशन जारी कयो वियो। बांग्लादेश जे वक़्ती हुकूमत जो सरबराह डॉक्टर मोहम्मद यूनुस ढाका पहुची वियो। ढाका एयरपोर्ट पहुचण ते हुकूमती अमलदारनि डॉक्टर मोहम्मद यूनुस जी आजियां कई। बांग्लादेश जे नए 15 रुकनी काबीना शाम ताईं हलफ़ खणंदी। बांग्लादेश जे वक़्ती हुकूमत मुल्क में आम चूंडनि जी तारीख़ जो बि ऐलान कंदी। डॉक्टर मोहम्मद यूनुस जो चवणु आहे त शागिर्दनि बांग्लादेश खे बचायो आहे। हाणे असांखे गॾिजी मुल्क जे अमन इस्तेहकाम लाइ कमु करणो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी सां सूबाई वज़ीर नासिर सिंध शाह जी मुलाक़ात। नासिर सिंध शाह सदर खे सिंध में तवानाई मंसूबनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। नासिर सिंध शाह सदर खां वफ़ाक़ बाबति सिंध हुकूमत जा मसइला हल करण में मदद घुरे वरिती। सदर पारां सिंध समेत समूरनि सूबनि जा वफ़ाक़ बाबति मसइला हल करण में किरदारु अदा करण वारे अज़म जो वर्जाओ। आसिफ ज़रदारी जो चवणु आहे त बिजली जी मौजूदा बहरान खे मुंहुं ॾियण लाइ सोलर एनर्जी तरफ़ वधणो पवंदो। जमायत इस्लामी जो पिंडी जे लियाकताबाग में धरणो जारी। अमीर जमायत इस्लामी हाफ़िज़ नईम जो चवणु आहे त हुकूमत असांजे एहतिजाज खे कमज़ोर न सम्झे। पघारदार तबिके ते कंहिं बि सूरत में टैक्स क़बूल न कयो वेंदो। अवाम बि महांगाई सबबि परेशान आहे। हुकूमत खे अवाम खे रिलीफ ॾियणो पवंदो। इस्लामाबाद ऐं पिंडी में तूफ़ानी बरसातनि बाद सूरतहाल ख़राब थी वई। नाला लई में चाड़ बाद इंतजामिया अलर्ट जारी करे छॾियो। रावलपिंडी जे कटेरिया वटि नाला लई में पाणी जी सतह 22 फुट खां वधी वई। गवाल मंडी वटि पाणी जी सतह में ख़तरनाक हद ताईं वाध। पिंडी जे हेठां वारनि इलाइक़नि में शहरनि खे बि अलर्ट रहण जी हिदायत। सखर ऐं गुडू बैराज ते नंढी ॿोॾ वारी सूरतहाल बरक़रार। पाणी में चाड़ बि जारी। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहकिरो 3,49,000 ऐं हेठां वहकिरो 3,36,000 क्यूसिक ताईं पहुची वियो। सखर ऐं बैराज जो मथों वहकिरो 2,76,000 हेठां वहकिरो 2,52,000 क्यूसिक थी वियो। कोटली बैराज जो मथां वहकिरो 1,33,000 ऐं हेठां वहकिरो 94,000 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। चश्मा ऐं तोसा बैराजनि वटि विची ॿोॾ वारी सूरतहाल बरक़रार। सिंध हुकूमत समूरनि खातनि खां ख़ाली पियल जायुनि बाबति 3 ॾींहनि अंदरि तफ़सील तलब करे वरिता। सर्विसिस खाते समूरनि खातनि जे सेक्रेटरीज़, कमिश्नर्स, DC समेत ॿियनि खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो त ॿुधायो वञे त 1 खां 15 ग्रेड ताईं जूं केतिरियूं जायूं ख़ाली आहिनि। 3 ॾींहनि अंदरि तफ़सील जमा कराए वञनि। मीरपुर माथेलो जे दहशतगर्दी तोड़ अदालत में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी क़तल केस जी ॿुधणी। जांच ऑफिसर सिराज लाशारी केस में नामज़द MNA ख़ालिद लुंड खे बेॾोही करार ॾेई छॾियो। सिराज लाशारी जो चवणु आहे त जवाबदार असगर लुंड ऐं बरकत लुंड नसरुल्लाह गडानी खे अब्दुल्लाह लुंड शहबाज ऐं नूर मोहम्मद लुंड जे चुच ते क़तल कयो आहे। सिंध हाई कोर्ट नसरुल्लाह गडानी क़तल केस में वारसनि खे तहफ़ुज़ फराहम करण जो हुकुम ॾींदे SSP घोटकी खां केस बाबति रिपोर्ट तलब करे वरिती।
रानीपुर जी पीरानी हवेली में बेदर्दी से मारियल मासूम फातिमा जो कत्ल केस की खैरपुरजी दहशतगर्दी तौर अदालत में ॿुधणी थी। अदालत केस में नामज़द जवाबदार सदस्या फयाज़ शाह, हिना शाह ऐं इम्तियाज़ मिराज़ी ते फर्द जुर्म लागू करे छॾियो। ॿुधणी 12 अगस्त ताईं मुलतवी। मुल्क में ॿारनि सां जिंसी ज़्यादतियुनि वारनि वाक़िअनि में रिकॉर्ड वाध। ॿारनि लाइ कम कंदड़ समाजी तंज़ीम जा छिरकाईंदड़ इंकशाफ। जनवरी खां जून ताईं 1630 ॿारनि सां जिंसी ज़्यादती वारा वाक़िआ रिपोर्ट थिया। सभ खां वधीक छोकिरियुनि खे जिंसी हवस जो निशानो बणायो वियो। 962 छोकिरियुनि ऐं 668 छोकिरनि खे जिंसी ज़्यादती जो निशानो बणायो वियो। 6 महीननि दौरान 668 ॿारनि जे अगवा 82 गुमशुदगी ऐं 18 बालकपन जी शादी वारा केसिस रिपोर्ट थिया। पंजाब में 38%, सिंध में 11%, केपी में 3 ऐं बलूचिस्तान में 2% ज़्यादती जा वाक़िआ रिपोर्ट थिया। सिंध में सभ खां वधीक 27 वाक़िआ, खैरपुर कराची में 13, लाड़काने में ऐं नौशरो फिरोज में 12 वाक़िआ पेश आया। सखर ऐं सागड़ में 10, मिरपुर खास, हैदराबाद ऐं मटियारी में 8 ऐं कंबर में 6 वाक़िआ रिपोर्ट थिया। 44% वाक़िआ शहरनि ऐं 56% वाक़िआ बेहाड़ी वारे इलाइक़नि में पेश आया। सिंध हाई कोर्ट मलीर एक्सप्रेस वेझे तामीर सबब मलीर नदी जी रिक्लेम थियल 10 एकड़ ज़मीन सिंध हुकूमत जी मिल्कियत करार ॾेई छॾी। केडीए जे मिल्कियत ॼाणायल ख़ानगी माण्हुनि जे नाले ते मुंतकिल कयल ज़मीन बाबति फ़ैसिलो जारी। अदालत शहरी शाहनवाज़ पारां दाख़िल करायल दरख़्वास्त रद्द करे छॾी। सिंध हाई कोर्ट जो चवणु आहे त मलीर नदी जे रिक्लेम थियल ज़मीन केडीए जी मिल्कियत नाहे। सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू ऐं ॿियनि ख़िलाफ़ तोहिनी अदालत जी दरख़्वास्त रद्द कई हुई। सारम बर्नी खिलाफ इंसानी स्मगलिंग वारे केसनि में FIA के चालान जमा करण लाइ मोहलत मिली वई। जवाबदार सारम बर्नी के वीडियो लिंक ज़रिए अदालत में पेश कयो वियो। FIA जो जांच ऑफिसर चालान जमा करण में नाकाम। अदालत जांच ऑफिसर के 22 अगस्त ताईं चालान जमा करण जी मोहलत ॾेई छॾी। हैदराबाद जे इलाइक़े शहरी में ज़मींदार सां क़तल थियल नींगर वारी केस में गिरफ्तार जवाबदार जेल हवाले। पुलिस पारां जवाबदार मोहम्मद उर्फ नानू मलाह के अदालत में पेश कयो वियो। अदालत जवाबदार के 11 ॾींहनि जी रिमांड ते जेल हवाले करे छॾियो। केस जो मुख्य जवाबदार आगा ज़ुबैर गिरफ्तारीअ खां अॻु वारी ज़मानत कराए चुको। लाड़काने जी मोबाइल मार्केट में हथियारबंदनि जी नौजवान मथां फायरिंग। वाटड़ू औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी। नौजवान जी जवाबी फायरिंग में हमलो कंदड़ भी ज़ख़्मी थी पियो। फायरिंग सबब दुकानदारनि में भाॼ पइजी वई। फायरिंग के नतीजे में ज़ख़्मी थियलनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो। गुलारची में मिर्ज़ा जे हामिन ऐं GDA कारकुननि जी गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ एहतजाज। मिर्ज़ा ग्रुप ऐं GDA कारकुननि पारां शहीद फाज़ल राहू चौक खां एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो धरणो हयो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त इंतकामी कार्रवाइयुनि ते मिर्ज़ा ग्रुप जे 13 अॻवाननि गिरफ़्तारीअ बाद गुम कयो वियो आहे। खेनि आज़ाद कयो वञे। ऐं अमरीकी सदारती चूंड मुहिम ड्रामाई मोड़ अख़्तियार करे वई। ट्रंप जे मक़बूलियत में घटिताई, कमला हैरिस अॻिते निकिरी वई। अमरीकी सर्वे दावा कई आहे त जेकॾहिं अॼु चूंडूं थियूं त कमला हैरिस जी सोभ जा वधीक इम्कान आहिनि। डेमोक्रेट सदारती उम्मीदवार खे 51% ऐं ट्रंप खे 48% मक़बूलियत हासिल आहे।